इंसान जे अंदर बुरे हुजण जी सिर्फ़ इहा निशानियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाणे तव्हांखे हिकु मिसाल थो ॾियां मां ॿिए कंहिंखे बुरो सम्झंदुसि ईअं सम्झो मुंहिंजे अंदरि बुराई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तुंहिंजे बुरे हुजण जी निशानी इहा त तूं ॿिए कंहिंखे बुरो सम्झ हाणे जेकॾहिं मां ॿिए कंहिंखे बुरो सम्झंदुसि इहा सम्झो मुंहिंजे अंदरि बुराई आहे हाणे ॾिसो त मां ॿिए कंहिंखे ॿियनि जाइ पे ॻोल्हियूं ॿियनि जाइ पे ॾिसंदुसि उनखे रुॻो हीअं हूअं चवंदुसि मूंखे पंहिंजा ऐब अलाह साईं न ॾेखारींदो छो त मां पंहिंजे ऐबनि ते ॾिसण खां ई अंधो थी वियुमि इन जे करे छा अथनि तव्हां मौलाना तारिक जमील चवंदा आहिनि ऐब पंहिंजा ॾिसो ख़ूबियूं ॿियनि जी ॾिसो हाणे ॾिसो मां ॿिए कंहिंखे बुरो सम्झो इहा सम्झो हुन जी बुराई न आहे इहा सम्झो मुंहिंजे अंदरि में बुराई आहे हाणे जे नबी करीम फरमायो तव्हांजे बुरे हुजे सिर्फ़ु निशानी इहा आहे त ॿिए कंहिंखे बुरो सम्झो त ॿिए कंहिंखे कॾहिं बि बुरो न सम्झो हमेशह ॿियनि सां मोहबत कयो ॿियनि सां इख़लाक़ सां पेश अचो दिल में कंहिं सां बुग़्ज़ न रखो नफ़रत न करो हसद न कयो पाण तबादुल न मानो हमेशह हर कंहिं सां मोहबत सां पेश अचो ज़िंदगी आहे ख़ुशी ख़ुशी